अच्छा, असां सां गॾु स्कॉलर बि आहिनि त अॼु स्कॉलर साहब सां असांजी ज़कात जी अहमियत ऐं उन जे मसइलनि जे बारे में सवाल जवाब कंदासीं। उहे सवाल जेके असांजे दिमाग़ में त हूंदा आहिनि पर असां वटि उन्हनि जा जवाब न हूंदा आहिनि, त स्पेशली असीं कोशिशि कंदा आहियूं त रमज़ान जे महीने में असीं उहे सवाल जेके आहिनि असां उन्हनि जे स्कॉलर्स खां असां उन्हनि जी वज़ाहत बि करे पुछूं, छो त इहे असां वटि बि डिटेल्स वारा सवाल ई आहिनि। त ऐं स्कॉलर साहब खां बि इहा रिक्वेस्ट कंदसि, असांजा जेके दोस्त आहिनि मुफ़्ती अतीकुर रहमान नईमी साहब, ज़कात जी कहिड़ी हिकमत आहे ऐं इन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, ज़कात जो इस्लामी फ़लसफ़ो छा आहे, इन जे बारे में तव्हां असांखे। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब खां पहिरियां तव्हांजी तमामु मैनेजमेंट जो तमामु टीम जो शुक्रियो। हिकु मरतबा ॿीहर तव्हां मौक़ो ॾिनो, मदू कयो, लख थोरा। आमिर साहब, जेकॾहिं ज़कात जे फ़लसफ़े ते नज़र विझिजे ऐं इन जी अहमियत ते नज़र विझिजे त इस्लाम हिकु पूरो निज़ाम आहे। इस्लाम जंहिंमें हिकु पूरो मुआशी निज़ाम बि आहे, उन में रहण सहण जो तरीक़ो बि आहे, यानी हिकु पूरो ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो तरीक़ो ऐं ट्रैक आहे। उन में हिकु पहलू जेको मुआशी आहे उहो ज़कात जो मुआशी पहलू आहे, जंहिंजे ज़रिए असांजो जेको मुआशी निज़ाम आहे उन जी बका थींदी आहे। इंसानी फितरत खे जेकॾहिं ॾिसिजे त इंसान जे अंदरि कुझु ख़सलतूं सुठियूं हूंदियूं आहिनि ऐं कुझु ख़सलतूं बुरियूं बि हूंदियूं आहिनि। उन्हनि बुरियुनि ख़सलतुनि मंझां हिकिड़ी जेका ख़सलत हूंदी आहे उहा माल जी मुहबत हूंदी आहे, यानी माल जी मुहबत, ऐं उन जे करे इंसान जे अंदरि तकब्बुर, गुरूर, इहे शयूं पैदा थींदियूं आहिनि। त इस्लाम हिकु अहिड़ो निज़ाम रखियो आहे त उन इंसान खां इन माल जी मुहबत खे ख़तमु कराइणो आहे। त इन जो फ़लसफ़ो इहो आहे त इंसान उन माल खे अहमियत न ॾे ऐं ज़कात अदा करे उन माल मंझां जेको गॾु थो करे उन माल मंझां कुझु हिसो उहो ग़रीबनि, यतीमनि, मिसकीननि ऐं मुस्तहक़ीन जेके फ़ुक़हा इकराम लिखिया आहिनि उन्हनि खे ॾिए। इन मां हिकिड़ो इहो मालूम थिए थो त जेको जंहिं इंसान वटि जेको माल आहे इहो माल सॼो मुकम्मल उनखे इख़्तियार न आहे, उहो इहो अलाह तबारक व तआला जी तरफ़ां इहो हुकुम आहे त ए बंदा, ही सॼो माल तुंहिंजो न आहे, ही माल जंहिं अता कयो आहे उन जे हुकुम सां तोखे न मिसकीननि ग़रीबनि खे ॾियणो आहे। क़ुरान मजीद में आहे अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, यानी माल जी मुहबत उन्हनि खे हलाकत में ॾेई छॾियो एसि ताईं जो उहे क़बरनि ताईं पहुता, पोइ बि जॾहिं उन्हनि जे माल जी मुहबत थी। त इन माल जी मुहबत खे घटि करण जे लाइ ऐं माल जी मुहबत सां जेके बुरा फेल मुआशिरे में अची सघनि था, तकबुर आहे, गुरूर आहे, त उनखे ख़तमु करण जे लाइ इस्लाम जेको आहे ज़कात जो असांखे तरीक़ो ॾिनो आहे। इहा मेन हिकमत आहे ज़कात जी, ऐं हिकु इस्लाम जे अंदरि इहो निज़ाम आहे ऐं इहो निज़ाम इन ॻाल्हि ते दलाल थो करे त हीउ इस्लाम जो निज़ाम ता क़यामत रहणो आहे ऐं अबदी रहणो आहे। इन मां इन ज़कात जे हिकु उसूल मां जेको बुनियादी रुकन आहे इस्लाम जो, इहो इन जी हिकमत ऐं फ़लसफ़ो। मौलाना साहब, ज़कात न ॾियण जो छा नुक़सान आहे? ॾिसो, ज़कात उहे त आफ़ातूं बलियात जेके अचनि थियूं, यकीनन अल्लाह तबारक व तआला जे फ़रामीन ते हुज़ूर नबी करीम जी सुन्नत खां जेकॾहिं रूगर्दानी कजे थी त उहे जेके मुसीबतूं ईंदियूं आहिनि, मालनि ते ईंदियूं आहिनि, बाहि लॻी वेंदियूं आहिनि, त इहे यकीनन इहो ॾिठो वञे त इन जो हिकिड़ो इहो सबबु आहे। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं तमामु ख़ुलफ़ाए राशिदीन इन ते वधीक ज़ोर विधो ज़कात जी जेका शरह आहे। ऐं ॾिठो वञे त एॾी ज़कात जेका शरह आहे उहा 2.5% एॾी वॾी न आहे, ऐं उन ते असां मुस्लमाननि खे उन ते अमल पैरा थियणु घुरिजे ऐं उन्हनि मुस्तहक़ीन जो जिन जो हिसो आहे। आम तौर ते जेको हीउ नुक़सान थींदो आहे घरनि में त हिन लाइ थींदो आहे, उहे वजूहात ॿियूं थी सघनि थियूं, लेकिन फ़रीज़ो इहो आहे त तव्हां जॾहिं असां अल्लाह तबारक व तआला जी फ़रामीन ते अमल न कंदासीं यकीन उन्हनि जो नुक़सानु थींदो आहे ऐं मुस्तहक़ीन खे हिसो न ॾींदासीं त उहो मुआशिरे जे अंदरि अदल ऐं इंसाफ़ ऐं बराबरी वारो पहलू न रहंदो। जॾहिं असां जेकॾहिं अमीर आहियूं, असां शाहूकार आहियूं, त असां वटि पैसो आहे त उन मां कुझु हिसो उन्हनि यतीमनि, उन्हनि मिसकीननि, उन्हनि ग़रीबनि खे ॾिजे जिन जे घरनि में मुकमल इफ़्तारी बि कान थी थिए। यकीनन हीउ मुआशिरो हिकु अहिड़ो बर्पा थींदो जंहिंजी मिसाल न मिलंदी। अच्छा सर, जीअं रोज़ा रखंदा आहियूं पाण रमज़ान शरीफ़ में, तीअं इहो बि हिकिड़ो आहे कॉन्सेप्ट त ज़कात बि असीं घणो करे रमज़ान में ई ॾींदा आहियूं, इन जो छा सबबु आहे? तमामु सुठो सवालु आहे। ज़कात जेकॾहिं ॾिसूं त बुनियादी उन जा कुझु इस्लाम जे अंदरि शराइत आहिनि, फ़ुक़हा इकराम इन खे लिखियो आहे, क़ुरान मजीद में बि आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त ख़ुज़ मिन अमवालिहिम सदक़तन, ए रसूल पाक पंहिंजे उन मालनि मां सदको यानी ज़कात मुराद इन मां उहो वठो।
त इहो बुनियादी जेको हुकुम आहे इहो बुनियादी ज़कात जी अदायगी जो फ़र्ज़ हुकुम आहे पोइ उन में वरी ॿियूं शयूं अचनि थियूं त उहो कॾहिं अदा कजे कंहिंजे मथां आहे छा हर मुस्लमान जे मथां ज़कात फ़र्ज़ आहे ऐं ज़कात जी परसेंटेज केतिरी आहे त इहे तमामु पहलू आहिनि त ज़कात जेका फ़र्ज़ थिए थी उहा जेको उनजो जेकॾहिं हक़ीक़ी असां समर वठूं हक़ीक़ी असां समन वठूं ऐं क़ीमत वठूं या पैसो वठूं छो त अॼु त मुख़्तलिफ़ करंसियूं आहिनि लेकिन जेका अबदी करंसी आहे उहा सोन ऐं चांदी आहे त जंहिं वटि 7.5 तोला सोन आहे या 52 तोला चांदी आहे त उनजो उहा उनजी माली जेतिरो या पैसो आहे या उनजी माली जेतिरी तिजारत जो को उन वटि को सामान मौजूदु आहे त उनजे मथां ज़कात फ़र्ज़ थींदी आहे लेकिन इहो ज़कात जे हवाले सां वरी पैसनि जो बि आहे त पैसा जो एतबार वरी चांदी जे हिसाब सां कयो वेंदो आहे यानी कंहिं माण्हू वटि 52 तोला चांदी जेतिरी क़ीमत आहे यानी अॼु जेकॾहिं 620 या 660 रुपया चांदी जो तोलो आहे त 52 तोलनि जे हिसाब सां पैसनि जो एतबार कबो तक़रीबन मां सम्झा थो हींअर 40,000 खां एतिरो 40,000 जे क़रीब रहंदो यानी जंहिं वटि 40,000 अॼु थिया यानी की इन में क़ैद न आहे रमज़ान मुबारक जी मिसाल जी ॻाल्हि आहे अॼु 3 रोज़े ते या 4थे रोज़े ते कंहिं वटि 40,000 हाजत असली यानी ज़रूरियात जेके ख़ालिद ज़रूरियत इंसानी उन खां अलावा 40,000 या 7.5 तोला बचत वारा पैसा उन खां पोइ उन ते हौलाने हौल थिए थो यानी हौलाने हौल पूरो साल कमरी गुज़रे थो पोइ कमरी साल जीअं मुकमल थिए थो उहो ख़्वाह शाबान जे महीने में हुजे उहो ख़्वाह मई जे महीने में हुजे उहो ख़्वाह रमज़ान जे महीने में हुजे त उन ते ज़कात फ़र्ज़ थींदी आहे लेकिन असां वटि रुझान रमज़ान जे महीने में या शाबान जे महीने में आहे उनजी हिकिड़ी वजह इहा आहे त असांजा जेके ज़कात ॾींदड़ उहे चाहिनि था त असांजे घरनि में जेको सुठो तयारु थी रहियो आहे या असां ईद जूं ख़ुशियूं सेलिब्रेट करे रहिया आहियूं या असां कपिड़ा ॿारनि खे वठी ॾेई रहिया आहियूं त उहे ज़कात जो पैसा असां रमज़ान जे महीने में ॾियूं ताकी उहे ग़रीब माण्हू जेके जिन वटि उहो मौजूदु न आहे उहे असां सां शरीक थियनि माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत जवाब ऐं तव्हां खां अञा गुफ़्तगू जारी रखंदासीं स्कॉलर बि असां सां गॾु आहिनि कुझु सवाल आहिनि माइक आहे तव्हां वटि सर माइक हले पियो तव्हांजो बिल्कुलु हले पियो ओके सर कुझु सवाल आहिनि जेके ऑडियंस जी तरफ़ खां पुछियल आहिनि ऐं असां वटि हूअं बि अॼु जे टॉपिक जे हवाले सां बि अॼु जीअं असांजो टॉपिक आहे ज़कात जी अहमियत ऐं उन जा मसइला हाणे ज़कात जो निसाब छा आहे इन जे हवाले सां असां वटि सवाल आयो आहे यकीनन ज़कात जी फ़र्ज़ियत जे एतबार सां जेके ॾिठो वञे त निसाब जी हिकु वॾी अहमियत रखे थो यानी ज़कात कंहिंजे मथां फ़र्ज़ थिए थी जी आया हर मुस्लमान जे मथां फ़र्ज़ु आहे या उन जूं कुझु शराइत आहिनि उन ते फ़र्ज़ु आहे त ज़कात जे हवाले सां निसाब हिकु वॾी अहमियत जो हामिल आहे निसाब चइबो आहे का बि मिक़दार यानी केतिरो पैसे जो या सोन जो या चांदी जो मिक़दार आहे जंहिंजे मथां ज़कात थिए थी त सोन जे एतबार सां पहिरीं बर्स कयो त 7 तोला सोन आहे ऐं 52 तोला चांदी आहे ऐं इन्हनि जी मालियत या इन्हनि जेतिरो पैसो आहे या को तिजारत जो सामान आहे त उनजे मथां ज़कात फ़र्ज़ थींदी आहे लेकिन शर्त इन जे मथां इहो आहे त पूरो साल गुज़रे ऐं कुझु असांजूं भेनरूं हूंदियूं आहिनि नदियूं आहिनि जिन वटि 7.5 तोला सोन हूंदो आहे त पोइ उन्हनि जे मथां ई फ़र्ज़ु थिए थी इन में इहो न आहे त जेको हस्बैंड अदा करे बल्कि जंहिं जेको मालिक आहे जीअं ख़वातीन उहे ज़ेवर पाइनि थियूं उन्हनि जे 7.5 तोल जेकॾहिं पहुचे थो सोन त उन्हनि जे मथां फ़र्ज़ु थी त उन्हनि खे बि अदा करणु घुरिजे इन में थोरी सुस्ती ज़रूरु थिए थी लेकिन न हुजणु घुरिजे छो त ज़कात जो पुछाणो उन खां ई थियणो आहे जंहिं वटि मालियत आहे ऐं अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं ॿार आहिनि हिकिड़ो वालिद साहिबु आहे उन ॿार त उहे जेके मालिक जा निसाब आहिनि एतिरो मालियत जेका अर्ज़ु कई सोन जी ऐं चांदी जी इन खां अलावा पैसनि जी पोइ जेकॾहिं मुतफ़रिक़ निसाब थिए थो कुझु सोन आहे कुझु चांदी आहे कुझु पैसा आहिनि यानी 7.5 तोला सोन आहे या 52 तोला चांदी न आहे ऐं पोइ उन्हनि मुतफ़रिक़ जे एतबार सां फ़ुक़हा किराम लिखनि था त पोइ असां उन्हनि खे वरी कन्वर्ट कंदासीं पैसनि में चांदी में चांदी खां वरी पैसनि में त पोइ उहो तक़रीबन 52 तोला चांदी जी जेका मालियत राइजुल वक़्तु मार्केट जे अंदरि जेका आहे ओतिरा जेतिरा पैसा थियनि था ऐं जेकॾहिं उहे जंहिं कंहिं वटि पैसा आहिनि ऐं उन जे मथां साल गुज़रे थो ज़कात उन जे मथां फ़र्ज़ थी वञे यानी तक़रीबन उहा 40,000 मां हिन वक़्तु जेका आहे अच्छा जीअं हिकिड़ो केरु आहे नौकिरी पेशा माण्हू आहे हुनजो घर बि किराए ते आहे ऐं नौकरी ते ई हले थो हुन वटि को एसेट कोन्हे जीअं सोन चई सघूं या हू घर बि किराए जो आहे त उन ते बि ज़कात फ़र्ज़ हूंदी को इन में हिकिड़ी इहा बि ॻाल्हि आहे त ज़रूरियात जेकियूं इंसान जी गुज़ारण लाइ ज़रूरी आहिनि उन खां अलावा माल ते आहे मिसाल जी ॻाल्हि आहे जेकॾहिं कंहिं वटि कार आहे उहा मालियत जी आहे
लेकिन उहा उनजी इस्तेमाल में आहे, उनजे मथां ज़कात न आहे। उनजे लाइ लिबास आहिनि, क़ीमती लिबास आहिनि जेके गर्मियुनि जे लाइ अलॻि आहिनि, सर्दियुनि जा अलॻि आहिनि, त उन्हनि जे मथां बि ज़कात न थींदी, छो त जेके इस्तेमाल या खाइण पीअण जी जेका शइ आहे उनजे लाइ कुझु रखियल आहे पैसा, त उन खां अलावा जेका सिर्फ़ु सिर्फ़ु ज़्यादा यानी ज़्यादा पैसा हुजे, ज़्यादती वारो पैसो हुजे, त उनजे मथां साल गुज़रण खां पोइ ज़कात फ़र्ज़ थींदी आहे। वग़ैरह जेके ज़रूरियात जी शयूं आहिनि, जीअं तव्हां अर्ज़ु कयो किराए जो मकान आहे, ऐं यकीनन जेको माण्हू किराए जे मकान ते रहे पियो या अहिड़ी तरीक़े सां उहो पूरो पंहिंजे ख़र्च में हूंदो, त ईअं न आहे। जेकॾहिं इहे मालियत ज़रूरियात खां अलावा एतिरी मालियत हुजे पोइ उन मथां ज़कात फ़र्ज़ थिए थी। अच्छा, ऐं अगरि उन इन्हनि सॼनि जेके तव्हां ॿुधायो पिया जंहिं ते फ़र्ज़ु आहे, हलो जंहिं ते फ़र्ज़ु न आहे उहो बि अगरि चए त आउं ज़कात ॾियां थो त इन जो पोइ सवाबु एक्स्ट्रा मिलंदो? यकीनन ॾिसो, हिकिड़ो सदक़ात जी त हिकु वॾी फज़िलत आई आहे, ऐं अहादीस जे अंदरि आयो आहे त इहे जेके मुसीबतूं उन्हनि खे टारे थी सदको करणु, सदको मुख़्तलिफ़। इन में असांजे हिते तो ॾिठो वेंदो आहे त लफ़्ज़ सदको आम हूंदो आहे, कंहिंखे 5 रुपया ॾेई छॾिया, कंहिं ग़रीब खे सदको करे छॾियो, लेकिन फ़िक़ही एतबार सां जेके फ़ुक़हा इकराम जेके मुहद्दिसीन इकराम लिखनि था उहो फ़र्क़ु कनि था। कुझु जेके सदक़ात हूंदा आहिनि, जीअं ज़कात आहे, इहो बि हिकिड़ो सदको ई आहे, उहो लेकिन फ़र्ज़ आहे या का बास बासी आहे उहो वरी वाजिब थी थो वञे। पोइ इहे जेके सदक़ात आहिनि इहे ज़रूरी आहिनि, उन खां अलावा जेकॾहिं को माण्हू करे थो त उहा तमामु बहितरीनु आहे, ऐं उहे उन्हनि जो हुकुम आहे, त उहे वाजिब न आहिनि मथां, ऐं करण सां यकीनन सवाब। अच्छा, ज़कात बि ॿुधाए ॾिजे, जीअं सदको चवंदा आहिनि किथे किथे त सदको ॿुधाए ॾिजे, किथे किथे चवंदा आहिनि। इन जे अंदरि इहो आहे त जेकॾहिं तकबुर जे गर्ज़ सां ॿुधाए त पोइ त इहो त इस्लाम में अंदरि राइज न आहे, लेकिन जेकॾहिं का अहिड़ी सूरत पैदा थिए थी जंहिंमें माण्हुनि खे उभारणु मक़सूद हुजे, यानी माण्हुनि खे इहो मैसेज ॾियणु मक़सूद हुजे त तव्हां बि ज़कात कढो, त पोइ उनजे हवाले सां जेके ॾिसो, लेकिन बहितर इहो आहे त माण्हू अहिड़ी तरीक़े सां कंहिंखे साम्हूं न रखिजे उनजी हिकिड़ी तौहीन थिए। जेकॾहिं अहिड़ो ॾिसे थो माहौल त उन में ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। मतिलबु ईअं चई सघिजे थो त जंहिंखे सदको ऐं ज़कात ॾियणी हुजे त पहिरीं पंहिंजे अड़ोस पड़ोस में पंहिंजे तरीक़े सां ॾिसे, सर्च करे त वाक़ई इहे नीडी आहिनि, पोइ उन्हनि खे पंहिंजे तरीक़ेकार सां उन्हनि खे सदको ॾेई ज़कात ॾे, ऐं जाइज़ माण्हू खे सदको ज़कात ॾिजो, ईअं ई शोबाज़ी वारो सदको ज़कात न ॾिजो। सर इन जी ॾिठो वञे हिकिड़ो पूरो चैप्टर आहे, यानी मसारिफ़ ज़कात जंहिंखे चइबो आहे, कंहिंखे ॾेई सघिजे थो। इहो इस्लाम बाक़ाइदे इन जो क़ुरान जे अंदरि आयत बि आहे, इन्नमा सदक़ातु लिल-फ़ुक़राए वल मसाकीन, त सदक़ात तक़रीबन मसारिफ़ आहिनि, उन में मिस्कीन आहे, फ़क़ीर आहे। असां त आम चवंदा आहियूं मिस्कीन फ़क़ीर, पर उन जूं कंडीशन, उन जूं डेफिनेशन्स लिखियल आहिनि फ़ुक़हा इकराम, त मिस्कीन कंहिंखे चइजे थो, ग़रीब कंहिंखे चइजे थो। ग़रीब यानी जंहिं वटि जंहिंजे मथां ज़कात फ़र्ज़ न आहे उहो मुस्तहिक़ आहे, ऐं मिस्कीन जंहिं वटि 2 वक़्त मानी खाइण जेतिरो पैसो न आहे उन खे ॾेई सघिजे थो। कर्ज़दार आहे, उन मथां कर्ज़ आहे, उनखे ॾेई सघिजे थो। उन खां अलावा पहिरीं हिकिड़ो हुयो मुअल्लिफ़तुल क़ुलूब, यानी इस्लाम के अंदरि दाख़िल करण जे लाइ कंहिंजी मदद कजे थी त उहो इस्लाम जी तरफ़ राग़िब थिए, उनखे ॾेई सघिजे थो। हाणे उहो छो त तरीक़ो न आहे रहियो, लेकिन मिस्कीन, ग़रीब, मुस्तहिक़ीन। तव्हांजी ॻाल्हि त सभ खां पहिरीं पड़ोस वारा ऐं जेके अज़ीज़ वक़ारिब, इन में थोरी हिकिड़ी आऊं तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां त अज़ीज़ वक़ारिब में वालिदैन खे नथो ॾेई सघिजे। इन जो उसूल हिकिड़ो इहो आहे त जेके तव्हांजा उसूल आहिनि, यानी तव्हांजा मथे अबा ॾाॾा, उन खां पोइ पीढ़ी जेका मथे वञे थी, उन्हनि मां कंहिंखे नथा ॾेई सघिजो, नथा ॾेई सघो ज़कात फ़र्ज़ यानी जेका आहे, या बास जेको वाजिब सदको आहे। उन खां अलावा जेका तव्हांजे फुरू आहिनि, फुरू मीन्स जेके धीउ आहे, पुटु आहे, पोटा आहिनि, ॾोहिटा आहिनि, जीअं हेठि जेके सिलसिलो हले थो उन्हनि खे न ॾेई सघो, लेकिन उन खां अलावा जेके बि मुस्तहिक़ीन आहिनि, ऐं मौलाना साहब सफ़ेद पोश जेका हूंदा आहिनि हुनखे बि ॾियणु घुरिजे? यकीनन बिल्कुल, जेके कुछ अहिड़ा हूंदा आहिनि घुरी वठंदा आहिनि, ऐं जेके बज़ाहिर साम्हूं न ईंदा त उहो त वधीक फ़ाइदो सवाबु आहे। उन्हनि जो हिकिड़ी लॼ रखणु इहो त हिकु इस्लाम जे अंदरि इन जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे त कंहिंखे तव्हां हिकिड़ो उनखे मर्तबो पिया ॾियो ऐं उनजी हिकिड़ी घुर्ज पूरी पिया कयो जेको ॿुधाए न पियो। माशाअल्लाह, वॾी महिरबानी तव्हांजी। असांजा स्कॉलर तमामु हिकिड़ी ज़बरदस्त गुफ़्तगू थी, ऐं खोड़ सारा उहे सवाल जेके असांजे माइंड में हुआ, जिन जा जवाब असां वटि न हुआ, अॼु असांजो वॾो विज़न असांजे दोस्त क्लियर करे छॾिया आहिनि।